अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध अजरक अपनी दोस्त फ्लो जारी है। तवासा मीरपुर खास में खबर शेयर कंदालो। मीरपुर खास डिप्टी कमिश्नर जाहिद हुसैन मेहमान मुहर्रम हराम जे इंतजामिया जो जायज़ो ऐं अमन अमान के बाल रखण जो हवाले से वास्तेदार अमलदार समेत अमन कमेटी के मेंबरनि से गॾिजाणी की सदारत कई। उन मौके ते हिन चयो त असां जो दीन असांखे अमन ऐं भाईचारे से रखण जो दस ॾिए थो। असांखे पाण में गॾु थी रहण घुरिजे। उन मौके ते पाक फौज ऐं SSP मीरपुर खास पारां अमन के बरकरार रखण के हवाले से मुकम्मल यकीन पिण ॾियारियो। उन मौके ते SP फैसल बशीर मेहमान चयो त मुहर्रम हराम में अमन के बरकरार रहण तमाम ज़रूरी है। कंहिंखे भी कानून हथ में खणण की इजाज़त हरगिज़ न ॾिनी वेंदी। पुलिस खाते पारां WhatsApp के चेक करण लाइ टीम मुक़रर कई वई है, जेका इंतजार फैलाइण माण्हुनि जे मैसेजन के चेक कंदी। जंहिं भी इंतजार फैलाइण लाइ को भी मैसेज या क्लिप WhatsApp ते अपलोड कयो उन जे खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं चयो त WhatsApp ग्रुप एडमिन जो भी कम है त उहो अहिड़नि मैसेजनि के WhatsApp ग्रुप में जल्द डिलीट न करण की सूरत में उन खिलाफ भी कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते डिप्टी कमिश्नर एक्शन मीरपुर खास के हिदायत कंदे चयो त पहिरीं मुहर्रम हराम खां 10 मुहर्रम हराम ताईं लाइट जी लोड शेडिंग न कई वञे। उन मौके ते हिन पब्लिक हेल्थ के हिदायत कंदे चयो त मुहर्रम हराम जे 10 ॾींहनि दौरान पानी की कंहिं भी किस्म की खोट न हुअणु घुरिजे। घर में पानी की फराहमी के यकीन बनायो वञे। उन मौके ते हिन सेहत खाते के अमलदारनि के हिदायत कंदे चयो त अस्पतालनि में डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ समेत दवाउनि की मौजूदगी के यकीनी बनायो वञे। उन खां अलावा घुरपल जायुनि ते एम्बुलेंस के अमले ऐं दवाउनि समेत तैयार हालत में रखियो वञे। उन मौके ते हिन म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन ऐं चीफ म्यूनसिपल ऑफिसर के हिदायत कंदे चयो त मेन जुलूसनि के गुज़रगाहनि ते सफ़ाई समेत लाइट जो खास बंदोबस्त कयो वञे। उन मौके ते हिन चयो त तालुके लेवल ते हिकु कमेटी ठाही वञे जेका मुहर्रम हराम दौरान ईंदड़ दरपेश मसइलनि के हल करण में पंहिंजो किरदारु अदा कंदी। उन मौके ते शिया अलमा करामन ऐं अगवाननि ज़ियाद हैदरी नकवी, सजाद रिंद, वाहिद पहलवानी, हमसा नकवी, अली अहमद रिंद ऐं ॿियनि दरपेश मसइलनि खां आगाह कयो। उन मौके ते इन्हनि चयो त असां ज़िले इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ अदारनि सां मुकमल सहकार कंदासीं। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर मीरपुर खास पेस कमेटी के मेंबर से पिण गॾिजाणी कई। उन मौके ते हिन कमेटी के मेंबरनि खे चयो त मुहर्रम हराम या उन खां अलावा को भी ॾींहुं हुजे पेस कमेटी जा मेंबर हमेशा इंतजामिया से मुकम्मल सहकार कयो है। मजलिसनि ऐं जुलूसनि में SOP समेत ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकम्मल अमल करण में पंहिंजो किरदारु अदा कयो वञे। बग़ैर इतला ऐं बग़ैर इजाज़त जे का भी मजलिस ऐं जुलूस न कढियो वञे। कमेटी जी गॾिजाणी में हाफ़िज़ मोहम्मद सादिक सईदी, साकिब काज़मी, अल्तमास साबिर ज़िया, हैदरी नकवी, सजाद रिंद, वाहिद पहलवानी, अली अहमद रिंद, हमजा नकवी समेत ॿियनि मेंबरनि शिरकत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।